अज असां हाजी सावण ते आया आहियूं। असां प्यारो दोस्त भाउ अब्दुल्ला मीर अब्दुल्ला टालपुर जे बेकरी खोली आहे। तमामु बहितरीन बेकरी आहे। हिते बहितरीन कप केक, खारा बिस्किट तव्हांखे ताज़ा मिलंदा ऐं मुख़्तलिफ़ जेके आइटम आहिनि, हर आइटम तव्हांखे ताज़ो मिलंदो, हर बिस्किट तव्हांखे हिते ताज़ो मिलंदो। ही भाउ अब्दुल्ला आहे। बेकरी जी साफ़ सुथरा ॾिसी सघो था, सुठे नमूने साफ़ सुथराई थियल आहे। सुठे नमूने कमु हली रहियो आहे। भट्टी बि ॾिसो, भट्टी बि तमामु बहितरीन साफ़ सुथरी, बिल्कुलु सफ़ाई जो मां पाण बि निज़ाम ॾिसी सघो था। बहितरीन साफ़ सुथराई आहे। ही भाउ अब्दुल्ला आहे जंहिं मातली में पंहिंजी बेकरी हली पई गुल मोहम्मद कॉलोनी में। हींअर भाउ अब्दुल्ला जेको आहे हिते बेकरी खोली आहे हाजी सावण ते। हाजी सावण जे आसपास जे दोस्तनि खे हिकिड़ो दफ़ो अचो, हितां जा बिस्किट, हिते जा खारा बिस्किट आहिनि ऐं मुख़्तलिफ़ कप केक आहिनि, ॿिया बि मुख़्तलिफ़ केक आहिनि ऐं टोस्ट वग़ैरह जेके बि आइटम आहिनि खाई ॾिसो, तव्हांखे मज़ो न ॾियनि तव्हां भले असांखे कमेंट में ॿुधाइजो। भाउ अब्दुल्ला जी बहितरीन बिल्कुलु साफ़ सुथराई सां कमु हले पियो। भाउ अब्दुल्ला साहिब भाउरनि जो दोस्त आहे मीर ख़ालिद टालपुर, जेको मूंसां गॾु वीडियो ठाहींदो आहे, हुनजो वॾो भाउ आहे भाउ अब्दुल्ला। ऐं तक़रीबन सभु मीर टोटल मीर आहिनि ऐं तमामु कुझु मलाई वारा केक, रंगाई वारा केक बि मिलंदा जंहिंमें कलर हूंदो आहे, बेकरी पेस्ट्री ऐं इहे पेस्ट्री केक जेके आहिनि से बि मिलंदा। ऑर्डर ते केक बि ठाहे ॾींदा। ऐं हाजी सावण जे तमामु दोस्त आस पास राजो खानानी दोस्तनि खे गुज़ारिश कंदसि, नंढो गुलाम लिया दोस्तनि, हिकिड़ो दफ़ो हिते अचो, केक वठी ॾिसो, पोइ वधीक जेको आहे कमेंट करे ॿुधाइजो। केक तमामु बहितरीन ठाहे। महिरबानी असांजे पेज आहे ताहिर ज़ंगेजा ऑफिशियल, हिनखे फॉलो करियो, लाइक करियो, अॻियां शेयर कजो। लख कुर्ब नवाज़िश हुसैन।